ख़बर खां वाक़िआ कंदा हलूं त ईंदड़ माली साल में वधीक बसुनि, ईवी टैक्सियुनि ऐं स्कूटरनि लाइ बजट मुख़्तस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमून जी सदारत में ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांज़िट जो इजलास थियो आहे। इजलास में रेड लाइन BRT मुकमल करण जे कम में तेज़ी आणण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमून जो चवणु हो त कराची लाइ वधीक बसूं जल्द पहुचण जी उमीद आहे। संदसि चवणु हो त कराची जे शहरनि लाइ डबल डेकर बसूं बि जल्द आणे रहिया आहियूं। शजील इनाम मेमून जो चवणु हो त चाहियूं था त कराची समेत सॼी सिंध जे हर शहरी खे जदीद सफ़री सहूलियतूं मिलनि। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त ईंदड़ माली साल में वधीक बसुनि, ईवी टैक्सियुनि ऐं स्कूटरनि लाइ बजट मुख़्तस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमून जी सदारत में ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांज़िट जो इजलास थियो आहे। इजलास में रेड लाइन BRT मुकमल करण जी कम में तेज़ी आणण जूं बि हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमून जो चवणु हो त कराची लाइ वधीक बसूं जल्द पहुचण जी उमीद आहे। संदसि चवणु हो त कराची जे शहरनि लाइ डबल डेकर बसूं बि जल्द आणे रहिया आहियूं। शजील इनाम मेमून जो चवणु हो त चाहियूं था त कराची समेत सॼी सिंध जे शहरी खे जदीद सफ़री सहूलियतूं मिलनि। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त ईंदड़ माली साल में वधीक बसुनि, ईवी टैक्सियुनि ऐं स्कूटरनि लाइ बजट मुख़्तस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शजील इनाम मेमून जी सदारत में ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांज़िट जो इजलास थियो आहे। इजलास में रेड लाइन BRT मुकमल करण जे कम में तेज़ी आणण जूं बि हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमून जो चवणु हो त कराची लाइ वधीक बसूं जल्द पहुचण जी उमीद आहे। संदसि चवणु हो त कराची जे शहरनि लाइ डबल डेकर बसूं बि जल्द आणे रहिया आहियूं। शजील इनाम मेमून जो चवणु हो त चाहियूं था त कराची समेत सॼी सिंध जे हर शहरी खे जदीद सफ़री सहूलियतूं मिलनि। ईंदड़ माली साल में वधीक बसुनि, ईवी टैक्सियुनि ऐं स्कूटरनि लाइ बजट मुख़्तस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, ईंदड़ माली साल में वधीक बसुनि, ईवी टैक्सियुनि ऐं स्कूटरनि लाइ बजट मुख़्तस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वधीक तफ़सील वटि आगाह कजो। अब्दुल कयूम सिंध हुकूमत पारां ईंदड़ माली साल 2025-26 जी जेका बजट आहे उनमें वधीक बसुनि जी ख़रीदारी ऐं ईवी टैक्सियूं थोरे स्कूटरनि जे हवाले सां बजट मुख़्तस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमून जी सदारत ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट खाते जो इन हवाले सां इजलास थियो आहे जंहिंमें ट्रांसपोर्ट वारो सेक्रेटरी असद ज़ामन समेत जेके अमलदार आहिनि उन्हनि शिरकत कई आहे। इजलास में ट्रांसपोर्ट मास ट्रांज़िट डिपार्टमेंट जे तहत मुख़्तलिफ़ जेके मनसूबा आहिनि पीपल्स बस सर्विस, ईवी स्कूटर समेत ॿिया जेके मामला आहिनि उन्हनि जो जामे तौर ते जाइज़ो वरितो वियो ऐं ईवी गाॾियुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ हंधनि ते चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर क़याम जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। शजील इनाम मेमून चवनि त ट्रांसपोर्ट खाते मालिशा 24-25 दौरान मुख़्तलिफ़ मनसूबनि ते जेका अॻिभराई कई उन हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग जेका अमलदारनि सां हासिल कई। ईंदड़ माली साल जे हवाले सां जेके मुजवज़ा जेके मनसूबा आहिनि उन्हनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई। शजील मेमून जो चवणो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मुख़्तलिफ़ सीड़पकारनि पारां बस सर्विस जेका शुरू करण जे हवाले सां जेका अॻिभराई कई थी वञे उन हवाले सां कंहिंसां आगाही ॾिनी वई। येलो लाइन BRT मनसूबे जे हवाले सां जेको अहम जेको पोर्शन आहे जेको जाम सादिक पुल आहे उनजी वेकर वारो मनसूबो हुयो ऐं पुल जी वाध वारो उन ते कमु जेको ॿुधायो वियो त मुकमल थी चुकियो आहे। अगरि जेकॾहिं हुकूमत चाहे त मौजूदा महीने में ई उनजो इफ़्तिताह करे सघे थी। त इजलास में रेड लाइन BRT जे हवाले सां उनखे जल्द मुकमल करण में वधीक तेज़ी आणण जे हवाले सां बि शजील मेमून हिदायत कंदे चयो त सिंध हुकूमत माहौलियाती तहफ़ुज़ जे लिहाज़ सां पाइदार ऐं जदीद जेका पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम जे क़याम जे हवाले सां न सिर्फ़ु पुरज़म आहे बल्कि सिंध हुकूमत आवाम जे हवाले सां माहौल दोस्त ऐं सस्ती सफ़री जेको सहूलियतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां मुसलसिल कोशिशि वठी रही आहे। कराची जे हवाले सां वधीक बसूं जल्द पहुचण जी उमीद आहे ऐं कराची जे शहरनि खे जल्द डबल डेकर जेके बसूं आहिनि उहे बि ॾिसण वटां मिलंदियूं ऐं उहे बि अची रहियूं आहिनि ऐं कराची में ईवी बसूं पीपल्स बस सर्विस जहिड़ा जेके कामयाब मनसूबा शुरू कया ऐं कराची जे कुंड कुंड में हू चाहे थो त बसुनि जो जेको नेटवर्क पहुचे ऐं इन हवाले सां असां कमु करे रहिया आहियूं। शजील मेमून इहो चवणो त असां चाहियूं था त कराची समेत सॼे सूबे में हर शहरी खे जदीद सफ़री सहूलियतूं मुयसरु थियनि ऐं सिंध हुकूमत जा जेके मनसूबा आहिनि उन में शुरू कया पिया था वञनि मक़सद जे हवाले सां
शहर जी जेको ट्रैफ़िक आहे उनखे मुंज़िम करणु ऐं ट्रैफ़िक जेको निज़ाम सां गॾोगॾु ट्रांसपोर्ट जो जेको निज़ाम आहे उनखे जदीद बुनियादनि ते जेको आणण जे हवाले सां कोशिशूं मथे थी वञनि। जी अब्दुल करीम। ठीकु आहे फयाज़, तफ़सीली